हाय गाइस, अस्सलाम वालेकुम। वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल। अगर तुम मुझे चैनल सब्सक्राइब नहीं किया तो जल्दी जल्दी मैंने सब्सक्राइब किया एंड डोंट फॉरगेट टू हिट द बेल आइकन। जो कहे तो मां इन जे लाइ आहिस्ते पई ॻाल्हायां त मुंहिंजी तबियत सफ़ाई डाउन आहे, लेकिन अॼु आहे कॉन्सर्ट त उन ते पाण हलंदासीं। तबियत डाउन आहे त छा आहे पोइ। एनीवेज़ हींअर थोड़ी देर में मुंहिंजी दोस्त ईंदी घर में, भी दोस्त तूं अचनि में भी दोस्त अची। किंजा वो खेले थी यार, किंजा के माण्हू था चवनि त कवाली ते तव्हां इशा सां गॾु छो नथा वञो, तव्हां त हुनजी भेण आहियो न। हा, तूं भेण थी लॻे सभिनीनि खे। कीअं थी लॻे? अलाए मीअं जी लॻे थी यार लॻे अथी मूं जहिड़ी, थोड़ी फेस में है न, हितां हितां गिटनि तां न, हितां लॻे थी लाड़काणे वेही त बि माण्हू चवनिसि पिया तूं इशा जी भेण, हुन सां गॾु तूं ॿाहिरि छो न वेंदी, छो न वेंदी ॿुधाए न। अॼु एॾे अरसा बाद छो आहे? मां बि सोचां तूं ई न हूंदी आहे। मां न हूंदी आहियां? शर्म नथी अचे हिन ॻाल्हाइण में? 6 महीननि खां पोइ, न साल खां पोइ, 6 महीना न, रिसेंटली हाणे न पंहिंजो 1 ईयर अॻो जो मां हिनखे वीडियो रखियो हुयो, कल्ह न टियों ॾींहुं रखियो हुयो न शायदि, उहो मां हिन ॾे मोकिलियो। मूं चयो हाणे हीउ ॾिस साल पूरो थी वियो आहे, अचु। पर यार थोड़ी थोड़ी माना आई अथसि गैरत जाई बि। असांखे बुख लॻी आहे सो असां ॿाहिरि निकिता आहियूं। पाण इवेंट जो टाइम थी वियो आहे, थोरो थोरो थियण वारो आहे, बसि अधु घंटे में, लेकिन असां हींअर निकिता आहियूं। वञूं था ॿाहिरि, ॾिसूं था किथे कोई ब्रेकफास्ट कयूं। 4 वॻे असां ब्रेकफास्ट था कयूं, ॾिसे थी न। हा, 3Bs वारे ते आया आहियूं। हिते छा ख़बर आहे, हे सॼियूं चेयर वग़ैरह चेंज करे छॾियूं अथनि ऐं चवनि था हिते रुॻो चांहि मिलंदी आहे, हे बंदि लॻो पियो आहे। अच्छा त सही आहे, बसि चांहि मां न पीअंदी आहियां। हेॾो पहिरियों 3Bs हूंदो हुयो, दी नेशन हूंदो हुयो, एॾो सुठो हूंदो हुयो, हाणे हिननि चांहि बिस्किट ते रखी छॾी आहे। अलाह, उतां हाणे ॿी जॻह खां ॾिसूं था। वारे ॾींहुं असां खुआरी थी थिए, हिते सॼा होटल बंदि हुया, सो हाणे असां मरबा ते था वञूं, उते असां पंहिंजो ब्रेकफास्ट करण था वञूं। ॾिसूं था मथे त कुझु हुयो त ठीकु आहे, न त डोमिनोस वग़ैरह ॾिसूं था, कुझु पहुचण वारा आहियूं। बसि इहा शुरूआत ई अहिड़ी आहे त कॉन्सर्ट ते त अलाए छा छा थींदो। असां मरबा अची विया आहियूं हिन कंडीशन में। आफ्टर सो मच बॉडी कहिड़ो कहिड़ो खाईंदीअ? कहिड़ो वारो? मायो? सही आहे, मां बि मायो थी घुरायां। यार हिन लेमनेड न ॾियो, ठहियल त पया आहिनि ब्लूबेरी ॾेई था वञो। फोटोग्राफी ॾिसे कीअं थी थिए। असांजो आइस ॾिसो, ही मां ॾंद छो थी ॾेखारियां, जे आइस थी ॾेखारियां त। ॿिन्हिनि लेंस पाता आहिनि। तूं कहिड़ो शेड पातो आहे? मुंहिंजो हेज़ल ग्रे। मुंहिंजो केटाई आहे। हाणे असां ही पार्टी था कयूं। कहिड़ी पार्टी आहे इहा? कस्टर्ड पार्टी। इहा पार्टी करे वठूं, पोइ मेकअप कंदासीं, पोइ निकिरंदासीं। असां पंहिंजी न कैमरा फिक्स था कयूं, जीअं असां थोरो थोरो तयारु थींदा वञूं ऐं तव्हांखे ख़बर पइजी वञे त असां कीअं कीअं तयारु थियूं। वो हम रानी बाग के लिए निकल चुके हैं और हमने उनसे बात कर ली है कि हम आ रहे हैं, लेकिन फिर मैंने उनको कहा कि मैं रानी बाग पे हूँ। हालांकि मैं अपने घर से निकली थी अभी। ये होना चाहिए ना, थोड़ा एडवेंचर लाइफ में। एनीवेज आज ज़्यादा फाइनली हम अंदर आ चुके हैं और इतनी मुश्किल से आए हैं ना। यहाँ पे ये नाहिद भी आ चुकी है, किंजा भी आ गई है मेरे साथ। अभी ये कॉन्सर्ट भी स्टार्ट नहीं हुआ, देख रहे हैं आप स्टेज, लोग देख रहे हैं कितने। और इसके बाद जब कॉन्सर्ट स्टार्ट होगा तो मैं आप लोगों को बताऊंगी कि यहाँ पे लोग कितने आते हैं। आए हाय हाय। वेल, देखते हैं ये हैदराबाद ईट्स कैसे रहता है, और आई होप कि बहुत अच्छा जाए। और मैंने अपनी जैकेट जो है वो इसको भेज नहीं दिए दे दिए अभी के लिए पहनने के लिए। सो मैं देख रही हूँ, अगर मुझे ये सूट कर रही है तो मैं ये पहनूंगी, वरना वो ही पहनूंगी, है ना। मेड वाली आए है मैडम बनी
एनीवेज हिते ही पिज़्ज़ा है जेको पिज़्ज़ा फ्राई स्मॉल पिज़्ज़ा क्रीमी पास्ता ये सब कुछ आहिनि लेकिन असां फ़िलहाल कुझु नथा कयूं हिन जे लाइ कंहिं खां बि कुझु नथा पुछूं लेकिन असां ख़ाली हिननि जो विज़िट कयूं था ताकी असांखे ख़बर पइजी सघे त हिन सेशन में छा आहे हुन न ये चेपी खणो माने यूज न कंदी आहियां यार 12 मुंहिंजे बम फटला अच्छा Oh my god. Look at the flowers. वठी ॾे छो वठी ॾे न तव्हांखे शर्म नथो अचे तव्हां नथा वठी ॾेई सघो छो रेड वारो वठी ॾे गजरा वठी ॾे शर्म नथी अचे तूं वठी ॾे पाण खिलन पियो रुगो मूंखे बि चवनि था तूं वठी ॾे तोखे हक़ आहे बाक़ी मूंखे हक़ न आहे पाइण जो हाणे हिनखे असल में मां जेको वठी ॾींदमि उहो पाण पाईंदी स्नैप्स कढी वरी मूंखे ई पाईंदी सही तूं मूंसां थी गेम करे न वञ जा इहो बुके खपे न हां इहो वारो पक खणंदी आहे ऐं तूं जे थोड़ी बि हेल्प कयसि मारे छॾींदीमांइ न कजां थोरो खणंदम पोइ तोखे ॾेई न खणणो हिनखे पूरे कॉन्सर्ट में खड़ी बीहंदी हां पोइ वठी ॾींदीमांइ मां वठां अच गजरा पाए अच गजरा पाए अच न हिकिड़ो हथ तूं हिकिड़ो बात विझ हल इहो ओपनिंग आहे कि नहीं हल हल मथे खण कहिड़ो इहो ये ओ माय गॉड फ्रेंडशिप पकी थैंक यू हाणे हिकिड़ो हिनखे पढ़ाया पक हां पर अच भाऊ महिनत ही न कंदी न हिकिड़ी ऊंदहि में थी पाए ॿी रोशनीअ में थी पाए हाणे तव्हां हिते बीहो मां मोबाइल रखी भॼियो न तूं किथे आहे असां पाणे त भित टपी पाए अची विया आहियूं तव्हां पास वठी आया आहियो मंगण न आहियूं असां डम्पलिंग जे न स्टॉल ते आया आहियूं सोबी छा थी खाए डम्पलिंग मोमोस ज्यादा स्पाइसी हिनजी ख़ुशी मोमोस खां वधीक Normal, which is Karachi East. Karachi East छोड़ के Hyderabad East में आए. They have all kind of coffees, frappes, chocolate cocktail. So kindly do visit them. Thank you so much. यहाँ पे कॉफी लेने आए हुए किंजा को कॉफी चाहिए सोबिया को कॉफी चाहिए मुझे नहीं चाहिए सीट पे थे खुशाना खुशी होगी ना कॉफी जो नथी पिए दिल न थो करे यार बस ये माण्हुनि खे रुगो ॾिसंदी बस ये असां ॾिसूं था हे बि उहो ई ॾिसंदी बस ॿियो कुझु बि न असां यको ई हिते बीठा आहियूं त ही कॉफी मिलंदी असांखे किंजा जो अचे वटि किंजा ख़ुशि थी हैप्पी फेस ॾेखार यू ये फाइनली यू गॉट इट हिते सभु हाणे गॾु थिया आहियूं पाण ठीकु आहे Sakilal
झूलेलाल कलंदर मस्त 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 कलंदर मस्त मस्त तोला मरो तो बनाए तुझी कामन जवानी से खत्म। आजा जिंदा मरी हुए हूँ इंतजार करे गए तैमूर बेग जो कौन सोचे तो सोचा पीछा है इंतजार आगे बच्चे पहुंच जाए बस आने वाली बोतल मिली भाई तैमूर ना बोतल मिली भाई थके जी पे किंसा थके जी पई है ना किंसा तो यार नाटो थके जी पई है छो त इन जी तबियत सफा सही ना है यको गाड़ी नहीं है वेई रहे हाणे सही है पर जेस ताईं तैमूर अचे पहुंचो मां ओए चयो मिने का काडे घुमण हलो घुमण जो शौक़ आहे न हिन की गाड़ी 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 मूंखे जो बि चए वेठा सभु आयो कवाली ते चओ मूंखे ना उते करे सॼो तुंहिंजे करे मां किंसा खे पहिरीं चयो हलऊं काॾे चाय बि छा हलंदासीं इन खां त तूं हलऊं यार वो हलो उथो उथो हलऊं उथो हाणे हिमल पाण न उथंदव घर न आहे छा वञणो हाणे घर ॾिसो गाइस हलो हलो तैमूर न ॾिसी आयूं अचण सां इहो चवंदासीं त तैमूर न ॾिठोसीं तू मेरी जुस्तजू जाने का तो सगया तू लौटाना है सगया Let's go Hyderabad तैमूर बेग ॾिठई 1 hour later. हाणे ॾाढा थकिजी पिया आहियूं हींअर किंजा पंहिंजे घर वई सो हुनखे सामान पई ॾियां हेठि वई हुयमि हिन जे करे थकिजी पई आहे अॼु किंजा सां ॾाढो मज़ो आयो सभिनीनि सां ॾाढो मज़ो आयो ऐं हाणे मूंखे ही लेंस ॾाढो तंग थो करे अलाए छो पहिरियों त तंग न पियो करे बसि पंहिंजो व्लॉग हिते एंड था कयूं उमेद आहे तव्हांखे पसंदि आयो ईअं लाइक कमेंट कंदा रहो मिलूं था अॻिले व्लॉग में अल्लाह हाफ़िज़ बाय बाय